असां ही डायलॉग कयो जंहिंमें असां हुनजो कानूनी पहलू, हुनजा माहौलियाती पहलू, हुनजा सकाफ़ती पहलू, हुनजा माशरती पहलू सभिनी ते ॻाल्हायो आहे। ऐं इन नतीजे ते असां पहुतासीं हाणे त हीअं त लॻे थो त खे तबाही जे तरफ़ हिकिड़ो पहिरियों क़दम आहे। कानूनी तरह सां कुझु नथो थी सघे, कानून खे चैलेंज कयो वेंदो, कयो बि वियो आहे। ऑर्डिनेंस जे ज़रिए कंहिं बि क़िस्म जी का शइ कंहिंखे क़बूल कोन थींदी। सो इन ते हिकिड़ी तमामु संजीदा गुफ़्तगू थी आहे, कम जे माण्हुनि ॻाल्हायो आहे। अॻिते ॾिसजे त छा थो थिए, पर इहा शइ अञा ते हलंदी बीहंदी कोन, इन ते असां वधीक डायलॉग कंदासीं। पहिरियों दफ़ो आहे जो आइन खे टोड़े मरोड़े आइन जे शिकनि खे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कंदे इहो हमिलो थियो आहे ऐं हे हिकिड़ो तमामु संजीदा क़िस्म जो मसइलो आहे। इन सां असांखे मुंहुं ॾियणो पवंदो ऐं पूरी ताक़त सां ॾियणो पवंदो। जेके बि वसीला असां वटि आहिनि, समाजी हुजनि, सियासी हुजनि, कोर्टुनि में झेड़ो करिणो पवंदो। ऐं मां त इहा बि रिक्वेस्ट कंदुसि त आम शहरी जेको आहे उहो बि इन मसइले ते उथी बीहे। असीं सम्झूं था त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी लेडीज़ विंग जी जेकी हीअ कोशिशि आहे, इनखे असां एप्रिशिएट करियूं था। हे तमामु सुठो अमल आहे त हिननि सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सिंध जे ॿियनि सियासी पार्टियुनि, कॉमर्स पार्टियुनि, सिविल सोसाइटी वांगुरु जेको आहे सो हिननि बि जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजो आवाज़ु जेको आहे उहो सिंध जे माण्हुनि सां जेको मिलायो आहे। ऐं हीअ जिदोजहद जेकी आहे उहा जारी रहणु खपे ऐं उन वक़्त ताईं जारी रहणु खपे जेसि ताईं जेको आहे वफ़ाक़ पंहिंजे इन इरादे तां हथ नथो खणे ऐं ऑर्डिनेंस खे वापसि नथो वठे ऐं ॿेटनि ते जेकी वालार जो जेको प्रोग्राम मनसूबो आहे उहो वापसि नथो वठे। अॼु सेमिनार थी पियो, मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम आहिनि। उन वक़्त ताईं जंहिं वक़्त ताईं ॿेटनि ते जेका आहे उहो ऑर्डिनेंस वापसि न वरितो वेंदो। ऐं असां इन ॻाल्हि जी बि मुखालिफ़ कंदासीं त सिर्फ़ु अडावत जी ॻाल्हि कोन्हे, चाहे सिंध गवर्नमेंट अडावत करे, वफ़ाक़ी गवर्नमेंट अडावत करे, असां हर उन अडावत जे मुखालिफ़ आहियूं जेको उन्हनि ॿेटनि ते थींदो। ईअं कोन्हे त हाणे सिंध जी मिल्कियत त सिंध गवर्नमेंट भले करे त असां उनजी मुखालिफ़ था करियूं। इन्हनि ॿेटनि खे जीअं तीअं छॾियो वञे, इहा असांजो कल्चरली ऐं मुआशी तौर ते इन्वायरमेंटनि जे हवाले सां हिननि जी ज़रूरत आहे, हिनखे ईअं जो ईअं छॾियो वञे। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त सिंध हुकूमत पहिरीं उन्हनि खे हा कई ऐं जॾहिं अवामी प्रेशर वधियो त हाणे चवनि था यू टर्न वरितो अथनि त असां ईअं कोन कयो आहे। पर मां सम्झां थो त जेकॾहिं सिंध ऐं सिंधवासी गॾिजी पवनि ऐं इन बाक़ाइदे तहरीक हले, जीअं शाह बुस्ते साहब केस दाख़िल कयो आहे, वफ़ाक़ उनजो जवाबु दाख़िल कयो आहे, जेको साईं जा एतिराज़ हुआ उन्हनि ते, हाणे उन्हनि ते आर्ग्यूमेंट्स थींदा। मां सम्झां थो त असीं जेको आहे सो इन मामले में का न का वाद थींदी ऐं असांजे खे छुटकारो हासिलु थींदो। इन सिलसिले में कोशिशि करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे ऐं जेकॾहिं क़ौम में ॿधी हुजे त यकीनन असां सोभ हासिलु कंदासीं। हे सिंध जी ॻाल्हि आहे, सिंध जे अवाम, सिंध जी धरती, सिंध जी ॿोली ऐं सिंध जी जाग्राफियाई हालतुनि जी ॻाल्हि आहे ऐं उहा असां सभिनी जो, असांजो सभिनी जो ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो कंहिं ॿिए जो। ऐं जेकॾहिं असांखे इहा ख़बर पई आहे त सिंध हुकूमत हिनखे विकिणी छॾियो आहे या उन में उनजी दख़ल अंदाज़ी आहे, कुझु करणु थी चाहे ग़लति, त सिंधी अवाम उनखे कॾहिं बि न बख़्शींदो। सिंधी अवाम भरपूर एहतजाज कंदो ऐं कंदो रहंदो जेसि ताईं वो पंहिंजे इन नेक मक़सद में असां कामयाबु नथा थी वञूं। डेवलपमेंट जे नाले ते तव्हां असांखे जेको आहे सो डिस्ट्रक्शन न वठी पिया वञो, तबाही न वठी पिया वञो असांजे सूबे खे ऐं रातो राति माना इन क़िस्म जूं शयूं करे चवंदा त भई असां कब्ज़ो करे था वठूं ऐं ऑर्डिनेंस अची वियो, प्रेसिडेंट साहब खे बि ख़बर न हुजे छा ते साइन करियो, न रवानो करे छॾियो। दिस इज़ वेरी सीरियस मैटर, इलाही संजीदा ॻाल्हि आहे ऐं संजीदा ॻाल्हि खे उन ई संजीदगी सां वरितो वञे त सिंध जी जेका हेॾी अवाम आहे, जेकी हेॾी ख़लक़त आहे, उहा बेचैन आहे हिननि फ़ैसिलनि जे करे। असां सभु परेशान आहियूं। इहा का मज़ाक़ न आहे जंहिं ते इंटरनेशनल लेवल ते सॼी दुनिया में जेका सो ॿेटनि जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा थिया आहिनि। असां पुरसुकून तरीक़े सां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायूं था ऐं बार बार कराईंदासीं जेसि ताईं इहो ऑर्डिनेंस वापसि नथो वरितो वञे। सेमिनार में मौजूदु अॻवाननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त सिंध जे ॿेटनि तां गैर क़ानूनी वालार ख़तमु कई वञे। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ टीवी, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk